अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स असां चैनल ते खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज जे बारे में। ये जॉब अपॉर्चुनिटीज डिफरेंट वैकेंसीज पोजीशंस ते आहिनि, जंहिंमें नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर आहे, डेटा स्पेशलिस्ट आहे, हार्डवेयर इंजीनियर आहे, इंस्पेक्टर आहे, कंप्यूटर ऑपरेटर आहे, डेटा एंट्री ऑपरेटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, ड्राइवर आहे, स्वीपर आहे, नायब कासिद आहे। हिननि में नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर, डेटा स्पेशलिस्ट ऐं हार्डवेयर इंजीनियर जे लाइ सेकंड क्लास मास्टर डिग्री कंप्यूटर साइंस IT सॉफ्टवेयर इंजीनियरिंग रिलेटेड रिक्वायर्ड आहे, जंहिंमें 5 ईयर जो एक्सपीरियंस हुजे। उन खां अलावा नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर जी एज मैक्सिमम 40 ईयर आहे, डेटा स्पेशलिस्ट जे लाइ एज मैक्सिमम 35 ईयर आहे ऐं हार्डवेयर इंजीनियर जे लाइ एज मैक्सिमम 35 ईयर आहे। उन खां पोइ इंस्पेक्टर जी जॉब आहे। इन में तव्हांजी कंहिं बि फील्ड में मास्टर डिग्री आहे त तव्हां इन में अप्लाई करे सघो था। इन जी मैक्सिमम एज 35 ईयर रिक्वायर्ड आहे। कंप्यूटर ऑपरेटर जे लाइ मास्टर इन कंप्यूटर साइंस 4 ईयर जी जेका कंप्यूटर साइंस जी डिग्री आहे उहा या इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में या सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में हुजे, इन जे लाइ एज 25 ईयर रिक्वायर्ड आहे। डेटा एंट्री ऑपरेटर जे लाइ इंटरमीडिएट रिक्वायर्ड आहे विथ 6 मंथ IT जो एक्सपीरियंस हुजे रिलेटेड फील्ड में डेटा एंट्री ऑपरेटर में, ऐं इन जी मैक्सिमम एज 3 ईयर आहे। इलेक्ट्रिशियन जे लाइ मैट्रिक रिक्वायर्ड आहे विथ 1 ईयर एक्सपीरियंस। ड्राइवर जे लाइ मैट्रिक रिक्वायर्ड आहे, लाइसेंस हुजे ऐं 2 इयर्स जो एक्सपीरियंस हुजे। स्वीपर जे लाइ मिडिल पास आहे ऐं नायब कासिद जे लाइ मिडिल पास आहे। इन में अप्लाई करण जे लाइ तव्हां वेबसाइट ते वेंदा, जंहिंजो URL आहे www.interior.gov.pk। उतां प्रोफार्मा डाउनलोड कंदा, उन प्रोफार्मा फिल करे ई जेको एड्रेस आहे प्रोजेक्ट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर NCIMC फाटा हाउस सेक्टर G5 इस्लामाबाद में तव्हांखे मोकिलणो आहे विद इन 15 डेज। इन जो प्रोफार्मा डाउनलोड करण जे लाइ तव्हां www.interior.gov.pk URL सर्च कंदा। जीअं तव्हां URL सर्च कंदा तव्हां मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर जी वेबसाइट ते अची वेंदा ऐं उन खां पोइ ही हेठि ईंदा तव्हां वटि ही फॉर्म्स में एप्लीकेशन फॉर्म IT जॉब्स 2022 इन ते तव्हां क्लिक कंदा। तव्हां प्रोफार्मा डाउनलोड ऐं ही प्रोफार्मा आहे, इन खे तव्हां फिल करे ऐं ॾिनल एड्रेस ते मोकिलींदा। उमेद था कयूं तव्हांखे समझ में अची वियो हूंदो इन्हनि जॉब्स में अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त ईअं असांजी हर वीडियो मां पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।